अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं तो बिल्कुल ठीक हूँ। इराक में ही मौजूद आयो तकरीबन करबला का 15 का 20 किलोमीटर परे इतने रोज़ो है मुस्लिम बिन अकील जो फर्जंद हैं सो उन्हनि रोज़े ते हलंदासीं। इंशाल्लाह तव्हांखे ज़ियारत करायूं था, सब तव्हां भी ज़ियारत कंदो इंशाल्लाह ताला। हे खजी वारो हिकिड़ो बीठो आहे, खजी विकिणे थो ऐं तव्हांखे ज़ियारत कराइण। अब अचो, हली अचो हेॾे, हली अचो। साम्हूं रोज़ो आहे मुस्लिम बिन अकील जा फर्ज़ंद हिते आहिनि। वधीक तारीख़ जी ख़बर मूंखे न आहे, पर इराक करबला खां तक़रीबन 20 खां 25 किलोमीटर खनि परे हूंदो। तो हितां हाणे तव्हांखे अंदरि बि ज़ियारत करायूं था, इंशाल्लाह हलूं था। काफ़िले जा दोस्त असां गॾु आहिनि। हे मुस्लिम बिन अकील जो रोज़ो असां हिते पहुची विया आहियूं। तव्हांखे अंदरियां बि ज़ियारत करायूं था इंशाल्लाह ताला। तव्हां ॾिसंदव इंशाल्लाह, हे ॾिसी सघो था। ऐं अंदरियां रोज़ो बि तव्हांखे विज़िट करायूं था। हे अतराफ़ कुझु मुस्लिम बिन अकील जो औलाद आहे, हे ॾिसी सघो था। हे रोज़ो दरवाज़ो दोस्तों, ये रोज़े ते असां मौजूद आहियूं, पहुची विया आहियूं। औलाद मुस्लिम बिन अकील माशाल्लाह। ये रोज़े जा कुछ मंज़र ऐं असां सां गॾु ज़ियारती सब। ज़री पाक है मोहम्मद बिन मुस्लिम बिन अकील इब्न अबू तालिब अलैहिस्सलाम। ये गाज़ियाबाद अलैहिस्सलाम जा भणेजा भी आहिनि। ये हिकिड़ी ज़रिया है जो हिन वक्त असां मौजूद आहियूं। ये ज़री पाक है अलहमदुलिल्लाह। ॿी ज़री भी तव्हांखे इंशाल्लाह मां ॾेखारियां थो, ज़ियारत करायूं था तव्हांखे इंशाल्लाह ताला। ये दोस्तों ॿियो जेको आहे न रोज़ो आहे इब्राहिम बिन मुस्लिम बिन अकील। ये भी मौला गाज़ियाबाद जा भणेजा आहिनि ऐं हिन वक्त असां मौजूद आहियूं पंहिंजे काफ़िले सां गॾु। ही ॿियो रोज़ो आहे, हिते असां मौजूद आहियूं। ॿी ज़रिया आहे, मंज़र आहिनि ॾिसी सघो था। इराक करबला खां तक़रीबन 8 खां 10 किलोमीटर जो सफ़र थींदो ही रोज़नि ते। हिते नफ़िल पढ़ंदासीं नमाज़। दोस्तों औलाद मुस्लिम बिन अकील इराक करबला खां 8 खां 10 किलोमीटर परे ही जेको आहे न रोज़ो मतिलबु ज़ियारत आहे जेको असां कयो। हाणे वरी असां पंहिंजे कोस्टर तरफ़ वञूं पिया। हे कुझु मंज़र आहिनि ॾिसो था। सो मुंहिंजे ॾेखारण जो मक़सदु सिर्फ़ु इहो ई आहे त जेके दोस्त इराक ईरान न आया आहिनि सो उन्हनि खे दीदार कराए सघां। ऐं इंशाल्लाह हाणे वरी अॻिते बस तरफ़ बि पंहिंजो कोस्टर आहे उन तरफ़ बि हलंदासीं। जेके दोस्त आया आहिनि तो उन्हनि जो त ॾिठल ई हूंदो, मां सम्झां थो। हिते अञा कंस्ट्रक्शन जो कमु हले थो हिननि जो। बहरहाल उमेद त हीअ वीडियो बि तव्हांखे ॾाढो पसंदि आयो। हर ज़ियारत ते अलॻि सां हिकिड़ी नंढड़ी व्लॉग मां ठाहींदो आहियां। पंहिंजो दोस्त तारिक गुज़ार खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।